अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमन नबिय्यीन व सय्यदल मुरसलीन बिल क़ासिम मुहम्मद। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल मुज़म्मिल। नाज़रीन किराम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, असां अॼु हिकु नए मौज़ू सां माही मुबारक रमज़ान जे हिन प्रोग्राम में हाज़िर थिया आहियूं। असांजे अॼु मौज़ू जो नालो शान बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा आहे। असां अॼु माही मुबारक रमज़ान जे हिन 10 तारीख़ जे हवाले सां, जंहिं ॾींहं ते बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जी वफ़ात जो ॾींहुं आहे, इन ॾींहं जे हवाले सां असां बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जी शान खे कुझु बयानु कंदा हलंदासीं। त बीबी जेका आहे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ौजा, जेका रसूल जंहिंखे नबूअत मिलण खां पहिरियां ई उन ज़ौजा बीबी सां रसूल ख़ुदा शादी कई। त नाज़रीन, तव्हांखे पहिरियां बीबी जे बारे में ॿुधाईंदी हलां त बीबी कहिड़ी तरह ताहिरा पाको पाकीज़ा हुयूं। किताबनि में मिले थो, रवायतुनि में मिले थो त बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा शादी खां पहिरियां जेका ज़िंदगी बसर पियूं कनि, जेका ज़िंदगी गुज़ारनि पियूं, बीबी खे उन दौर जे कुरैश माण्हुनि ताहिरा जो लक़ब ॾिनो। ऐं अगरि ॾिठो वञे त रवायतूं ॿुधाइनि थियूं त बीबी जी पैदाइश हिजरत खां 55 साल पहिरियां थी। ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शजरो ऐं बीबी जो शजरो अगरि मिलायूं त ख़बर थी पए त बीबी ऐं रसूल ख़ुदा जो शजरो हिकिड़ो ई आहे, याने पाण में ॼण त सौटनि जे लिहाज़ खां रिश्तो बणिजी थो वञे। त नाज़रीन, बीबी जॾहिं पंहिंजे ग़ुलाम मैसरा नाले खे तिजारत लाइ मोकिले थी ऐं उनखे पंहिंजो माल ॾिए थी त मुंहिंजो तिजारत वञी करे कर मुल्क शाह में, उहो मैसरा जेको ग़ुलाम हूंदो आहे जनाबे ख़दीजतुल कुबरा जो, उहो तिजारत करण वारो हूंदो आहे। छो जो बीबी खे हिकु लक़ब हुयो मलिकतुल अरब, ऐं बीबी पंहिंजे उन दौर में सभिनी माण्हुनि खां, सभिनी औरतुनि खां वधीक सरदारिण हुई ऐं बीबी वटि घणी मिल्कियत ऐं घणी दौलत, घणो माल हुयो। इन जे करे बीबी खे मलिकतुल अरब जो लक़ब मिलियो। जेके किताब तारीख़ जा आहिनि उन्हनि खे असां खोले करे ॾिसूं था त असांखे उन में ख़बर थी पए त बीबी जो रुतबो अहिड़ो हुयो, बीबी जी ज़िंदगी जा जेके अहवाल हुआ अहिड़ा हुआ जो रवायतूं लिखनि थियूं। जॾहिं बीबी हलंदियूं हुयूं त बीबी जो शान शौक़त अहिड़ो हूंदो हुयो जो पोयां खां कुझु कनीज़ूं बीबी जे चादर खे खणी करे हलंदियूं हुयूं। इन अहवाल खां ख़बर थी पवे त बीबी जो रुतबो केतिरो बुलंद हुयो। ऐं बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा एतिरे क़दुरु मालो दौलत सां सरवतमंद हुयूं जो बीबी जे चादर खे बि खणण वारियूं कनीज़ूं हूंदियूं हुयूं। त नाज़रीन किराम, जॾहिं बीबी उन पंहिंजे ग़ुलाम मैसरा खे पंहिंजो माल ॾिए थी तिजारत जे लाइ त ही माल खणी करे तूं तिजारत लाइ वञ, त उन वक़्तु ही मैसरा ग़ुलाम खे ॿुधायो थो वञे त हिन मके में हिकिड़ो शख़्स रहंदो आहे जंहिंखे अमीन ऐं सादिक जो लक़ब मिलियो आहे, उहो मुहम्मद आहे। ही मैसरा उन हज़रत मुहम्मद खे वठी करे जॾहिं सफ़र ते वञे थो त जीअं असां तिजारत करे अचूं। तिजारत करणु जॾहिं शाम ॾांहुं वञनि था ऐं तिजारत में जॾहिं घणो फ़ाइदो थो थिए त उन वक़्तु ही मैसरा वापसि थो अचे मके में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾोगॾु। जॾहिं बीबी ख़दीजतुल कुबरा वटि अचनि था त उन वक़्तु बीबी खे सॼो अहवाल इहो मैसरा ग़ुलाम ॿुधाए थो। मैसरा ग़ुलाम चवे थो त ऐं बीबी, जेको मूंसां गॾु जेको मुहम्मद हुयो उहो अहिड़ो सादिक ऐं अमीन हुयो, जीअं उनखे जहिड़े तरीक़े सां लक़ब मिलियल आहिनि अहिड़े तरीक़े सां उहो अमीन ऐं सादिक हुयो। त
तव्हांजे माल जी हिफ़ाज़त बि कई ऐं उनजो ख़्याल बि रखी ऐं इन तिजारत में असांखे घणो फ़ाइदो बि थियो। जॾहिं बीबी खे मैसर ग़ुलाम उहे ख़ुसूसियतूं ऐं उहे फ़ज़ाइल हज़रत मुहम्मद जा ॿुधाया त उन वक़्तु जनाबे ख़दीजतुल कुबरा फ़रमाइनि थियूं त ऐं मैसरा, मुंहिंजो ही अर्ज़ु आहे त मुहम्मद जे ख़िदमत में वञी करे पेश कर त मां उन सां निकाह करणु चाहियां थी, अगरि मुहम्मद मूंसां निकाह करे त। उहो मैसरा ग़ुलाम खणी करे इहो पैगाम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में वञे थो त नाज़रीन, जॾहिं ही मैसरा ग़ुलाम वञे थो त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब, ख़ुदा जो नबी इहो पैगाम ॿुधी करे पंहिंजे चाचा अबू तालिब ॾांहुं वञे थो ऐं उनखां मशवरो थो वठे त चाचा, मूं वटि ही पैगाम शादी जो आयो आहे, तव्हां मूंखे छा था ॿुधायो त आउं ही पैगाम क़बूल कयां या न। त उन वक़्तु जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम इहो था फ़रमाइनि त बचड़ा, तव्हां ही शादी जो पैगाम क़बूल कयो। रवायतूं ॿुधाइनि थियूं त जंहिं वक़्तु हज़रत मुहम्मद जी शादी जनाब ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा सां थिए पई त उन वक़्तु पैगम्बर अकरम जी उमिरि 25 साल ॿुधाई थी वञे ऐं जनाब ख़दीजतुल कुबरा जी उमिरि 40 साल ॿुधाई थी वञे। त रवायतुनि में जेके एतिराज़ा थियनि था त बीबी जी उमिरि एतिरी 40 साल हुई त छा बीबी इन उमिरि ताईं कंहिंसां बि निकाह न कयो, न शादी कई? त तव्हांखे ॿुधाईंदी हलां त उन वक़्त जा जेके माण्हू हुया, जेके कुरैश जा हुया, सभु कंहिं में बि इहा जुरत न हुई जो शादी जो पैगाम खणी करे जनाब ख़दीजा वटि वञनि। हज़रत मुहम्मद जहिड़ो हिकु ख़ुदा जो बंदो नज़र आयो त उन वक़्तु बीबी ख़दीजतुल कुबरा पंहिंजे शादी जो पैगाम मोकिलियनि थियूं। त उन वक़्तु जनाब रसूल ख़ुदा पंहिंजे चाचे खां मशवरो वठी करे उन पैगाम खे क़बूल था कनि। त हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम हज़रत मुहम्मद ऐं बीबी ख़दीजा जो निकाह पढ़ाइनि था। त नाज़रीन, जॾहिं ॾिठो थो वञे त बीबी जी जेका शादी थिए थी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, त उहा बेअसत खां 15 साल पहिरियां थी आहे ऐं रसूल ख़ुदा खे जॾहिं बेअसत मिली त रसूल ख़ुदा जी उमिरि उन वक़्तु 40 साल हुई। त उन वक़्तु जॾहिं रसूल ख़ुदा जॾहिं महराज ते वञनि था, जॾहिं महराज ते विया आहिनि त ख़ुदावंदे आलम सां जॾहिं ख़ुदावंदे आलम जे हुकुम सां महराज तां वापसि पिया अचनि त उन वक़्तु जिब्राइल अलैहिस्सलाम खां हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा पुछनि था त ऐं जिब्राइल, को तुंहिंजे हाजत आहे तुंहिंजी का? त उन वक़्तु जिब्राइल इहो थो फ़रमाए त या रसूल अल्लाह, मुंहिंजी हिकिड़ी हाजत आहे ऐं मुंहिंजी हाजत इहा आहे त तव्हां मुंहिंजा ऐं ख़ुदावंदे आलम जा सलाम बीबी ख़दीजा ताईं पहुचाइजो। त नाज़रीन, उन वक़्तु ख़ुदा जो हबीब जॾहिं इहे सलाम खणी करे बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा वटि हाज़िर थियनि था, पहुचनि था, त उन वक़्तु बीबी खे ॿुधाइनि था त ऐं ख़दीजा, तोखे अल्लाह ऐं सैयदुल मलाइका जिब्राइल सलाम पियो ॾिए। त उन वक़्तु जनाबे ख़दीजतुल कुबरा जवाब में फ़रमाइनि थियूं त बेशक ख़ुदावंदे आलम जो ई सलाम आहे, सलामती ख़ुदावंदे आलम जी तरफ़ खां ईंदी आहे ऐं सलाम इहो ख़ुदावंदे आलम जे तरफ़ ई वापसि वेंदो ऐं जिब्राइल ते बि मुंहिंजो सलाम हुजे। त नाज़रीन, ही ख़दीजतुल कुबरा उहा बुलंद हस्ती आहे जंहिंजे लाइ ख़ुदावंदे आलम ख़ुदि सलाम मोकिले थो ऐं सैयदुल मलाइका जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम बि सलाम मोकिलनि था। रवायतूं ॿुधाइनि थियूं त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ख़तमी मरतबत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में हिकु दफ़ो खाना काबा जे भरिसां अची करे माण्हुनि जे दरमियान में ऐलान था कनि। ऐलान करे इहो था फ़रमाइनि त ऐं इंसानो, मूंखे ॿुधाईंदा हलो त तव्हां मां सभिनी खां कंहिंजा जद भला आहिनि, कंहिंजा बुज़ुर्ग भला आहिनि। सभिनी माण्हुनि हिकु ज़बान थी करे फ़रमायो, इहो ई चयो त अल्लाह ऐं उन जो रसूल बहितरीनु ॼाणनि था। त ख़ुदावंदे आलम जो हबीब रहमत लिल आलमीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त सभिनी खां बहितरीन जदा जेका आहे हसन ऐं हुसैन जी जदा जनाब ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे ऐं सभिनी खां बहितरीन जद हसन हुसैन जो मां नाना आहियां, जेको मुहम्मद ऐं रहमत लिल आलमीन आहियां। वरी अॻिते मुहम्मद मुस्तफ़ा फ़रमाइनि था त सभिनी खां बहितरीन जदा जनाब फ़ातिमा बिनते असद आहे, जेका हसनैन जी ॾाॾी आहे
ऐं सभिनी खां बहितरीनु जद अबू तालिब आहे जेको हसन ऐं हुसैन अलैहिस्सलाम जो ॾाॾो आहे। त नाज़रीन, हिते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जो जद्दा हुजणु हसनैन करीमैन जो साबित करे ॿुधाइनि था त हसनैन जी जेका जद आहे उहा खदीजतुल कुबरा आहे ऐं अहिड़ी काई जदा कंहिंजी अॼु ताईं न थी आहे, न थी सघंदी। त नाज़रीन, बीबी खदीजतुल कुबरा जो उहो वजूद मुबारक जंहिं जे बतन मां बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा वजूद में अचनि थियूं, उहा बीबी जेका उमुल मोमिनीन आहे, याने मोमिननि जी माउ आहे। बीबी खदीजा मोमिननि जी माउ आहे ऐं उन जी धीउ उमुल आयमा आहे, याने आयमा जी माउ आहे। उहा बीबी जंहिं जे वजूद जे सदक़े में जन्नत ख़लक़ थी आहे। ज़हरा उहा हस्ती आहे जंहिं जे सदक़े में ख़ुदावंद आलम बेहिश्त खे ठाहियो ऐं उन ज़हरा जी वरी जन्नत खे ॾिसूं त बीबी खदीजा जे क़दमनि जे हेठि आहे। त नाज़रीन इकराम, हीअ खदीजा उहा बुलंद हस्ती आहे जंहिं जे शिकमे मुबारक में जॾहिं ज़हरा अचनि थियूं त रवायतूं ॿुधाइनि थियूं त बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जी जेका तन्हाई हुई, जेका उन जी अकेलाई हुई, उहा दूर थी वञे। छो जो जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बीबी खदीजा निकाह पियूं कनि त उन वक़्तु जेके मके जूं औरतूं हुयूं सभिनीनि इहो ई पियो चए त तव्हां बीबी इन यतीम सां शादी न कयो जेको अब्दुल्लाह जो यतीम मोहम्मद आहे, ऐं खदीजा तूं मलिकतुल अरब आहीं, तूं इन यतीम सां शादी न कर। इन्हनि जे चवण जे बावजूदि बीबी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह कनि थियूं, शादी कनि थियूं। इन शादी करण खां बाद में जेके मके जूं औरतूं आहिनि उहो पंहिंजो अचणु वञणु बीबी खदीजा वटि बंदि थियूं करे छॾनि ऐं बीबी पंहिंजे घर में अकेलो रहणु शुरू थियूं कनि। त उन वक़्तु जॾहिं बीबी जे शिकम मुबारक में ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वजूद अचे थो त बीबी जी तन्हाई ऐं अकेलाई ख़तमु थी वञे ऐं उन वक़्तु बीबी पंहिंजे ॿार जेको पेट में मौजूदु आहे उन सां ॻाल्हाईंदी आहे, कचहरी कंदी आहे। रवायतुनि में मौजूदु आहे, तारीख़ जे किताबनि में लिखियलु आहे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो जॾहिं पंहिंजे घर में दाख़िल थियनि था ऐं अची करे ॾिसनि था त बीबी कंहिं सां ॻाल्हाइण में मशगूल आहे, बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा कंहिं सां ॻाल्हाइण में मशगूल आहे। त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब रहमतुल लिल आलमीन पुछनि था, ऐं खदीजा कंहिं सां ॻाल्हाए रही आहीं? त बीबी फरमाए थी त ऐं मुहम्मद ऐं अलाह जा रसूल, जेका मुंहिंजे पेट में ख़ुदावंद आलम जे तरफ़ां न्याणी मौजूदु आहे उहा मूंसां गुफ़्तगू करे रही आहे ऐं उहा मूंसां ॻाल्हाए रही आहे, उहा मुंहिंजे हिन अकेलाइप खे परे करे रही आहे। त नाज़रीन, हीअ खदीजा हुई जेका रहमतुल लिल आलमीन जी ज़ौजा थी करे रही। रवायतूं ॿुधाइनि थियूं जेसिताईं बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजी ज़िंदगी में ज़िंदा रहियूं, इन टाइम ताईं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी शादी न कई आहे। तव्हांजी ख़िदमत में मूं सूरह मुज़म्मिल जी आयत नंबर 1 जी तलावत कई, या अय्युहल मुज़म्मिल, ऐं चादर ओढ़ण वारा नबी। त नाज़रीन इकराम, हिन में ख़ुदावंद आलम मोहम्मद खे चवे थो त ऐं चादर पाइण वारा, चादर ओढ़ण वारा नबी। त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीअ खदीजतुल कुबरा जी ज़ात आहे जेका चादर मोहम्मद खे पाराइण वारी आहे। नाज़रीन, अगरि ॾिसंदा हलूं त साक़ी कौसर अमीर अल मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम इहो ई फ़रमाइनि था त उन वक़्तु जॾहिं कंहिं घर में इस्लाम न हुयो, कंहिं घर में को मुस्लमान मौजूदु न हुयो, त उन वक़्तु मोहम्मद अलाह जे हबीब ते पहिरीं जेका मुस्लमान औरत हुई जंहिं ईमान आंदो उहा खदीजा हुई। उन खां बाद में मां मोहम्मद ते ईमान आंदो, याने उन वक़्तु हिकिड़े घर में असां फ़क़ति 3 मुस्लमान हुआसीं, हिकु मोहम्मद ऐं हिकु खदीजा ऐं मां। त नाज़रीन, हीअ अली जेको कुल्ले ईमान आहे, कुल्ले ईमान ख़ुदि खदीजा जे ईमान जो सबूत ॾिए थो, खदीजा जे ईमान जे बारे में ॻाल्हाए थो। छा थो फ़रमाए त खदीजा उहा मोमिना औरत आहे जंहिं सभिनी औरतुनि खां पहिरियां मोहम्मद मुस्तफ़ा ते ईमान आंदो। अञा अॻिते इन ॻाल्हि खे तव्हांजे साम्हूं वाज़े कंदी हलां त इहा ई वजह आहे जो मौला हसन मुजतबा अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त जेका मुंहिंजी जदा, मुंहिंजी नानी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे, मां उन सां घणो शबाहत रखां थो,
यानी मां शिकिल सूरत में, मां किरदार में कंहिंसां शबाहत रखां थो बीबी ख़दीजा सां। इन ई ॻाल्हि खां वाज़े थिए थो त हसन जहिड़ो इमाम रहबर थी करे पाण खे पंहिंजी शबाहत बीबी ख़दीजा सां ॾियाराए थो। अञा इन ॻाल्हि खे वाज़े तव्हांजी ख़िदमत में कंदी हलां त इमाम हुसैन अलैहिस्सलाम बीबी ख़दीजा जे फ़ज़ीलतनि जे बारे में फ़रमाइनि था त ऐं इंसानो ॼाणे वठो त उन वक़्तु जंहिं वक़्तु कंहिं घर में को मुस्लमान मोहम्मद ते ईमान आणण वारो केरु कोन हुयो, उन वक़्तु अव्वल मुस्लिमात ख़दीजा हुई, जेका मुंहिंजी जद्दा ऐं मुंहिंजी नानी आहे। उहा पहिरियां मुस्लमान हुई, पहिरियां ईमान आणण वारी मोमिनियाणी औरत हुई। नाज़रीन, इन ॻाल्हि सां असांखे ख़बर थी पए त जेका मोमिनियाणी ईमान आणण वारी बीबी ख़दीजतुल कुबरा आहे, जेका मुहम्मद ते पहिरियां ईमान थी आणे। इन खां अलावा अगरि ॾिसूं त मुहम्मद जे नबूअत खां पहिरियां बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा कुरैश क़बीले में रहंदियूं हुयूं ऐं कुरैश जी सरदारिण हुयूं। त उन वक़्तु बीबी कंहिंजी मिलत ते हुयूं? हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी मिलत ते अमल करे उन वांगुरु अमल कंदियूं हुयूं ऐं अमल अंजाम ॾींदियूं हुयूं। उन खां बाद में जॾहिं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा खे नबूअत मिले थी त औरतुनि में सभिनी खां पहिरियां ईमान आणण वारी जनाब ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त सईद सजाद इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जॾहिं दरबार यज़ीद में बीठा आहिनि त उन वक़्तु ख़ुतबो ॾींदे ॾींदे छा था फ़रमाइनि, पंहिंजो तारुफ़ अहिड़े नमूने सां कराइनि था। छा था फ़रमाइनि त अना इब्नु ख़दीजतुल गरार, मौला छा था फ़रमाइनि त मां ख़दीजा गरार जो पुटु आहियां, मां उन जो नवासो आहियां। त नाज़रीन, हिते इमाम थी करे पंहिंजे नानी जे वसीले सां पंहिंजो तारुफ़ कराए थो इमाम। अञा तव्हांजे ख़िदमत में इन ॻाल्हि खे उजागर कंदी हलां, इन ॻाल्हि खे वाज़े कंदी हलां त ख़दीजा जो वजूद कहिड़ो आहे ऐं ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा कहिड़ी हस्ती आहे। रवायतूं ॿुधाइनि थियूं त जनाब अबू तालिब बीबी ख़दीजा जे शान में फ़रमाइनि था त इन्नल ख़दीजत इम्राअतन कामिलतन मैमूनतन फ़ाज़िलतन तख़्शल हार। त छा था फ़रमाइनि? अबू तालिब चवे थो त ख़दीजा अहिड़ी ख़ातून हुई, इंसान कामिल, बाबरकत फ़ाज़िला ऐं फ़ाज़िला अहिड़े क़िस्म जी औरत जंहिंमें हर क़िस्म जी क्वालिटियूं, हर क़िस्म जी ख़ुसूसियत मौजूदु हुई। बीबी जे अंदरि, बीबी जे वजूद में हर नंगो आर खां बीबी पाक हुयूं ऐं हर ख़ुसूसियत सां बीबी सैराब हुयूं। त नाज़रीन, ही बीबी जो वजूद आहे जो उन जे वजूद ते ख़ुदावंदे आलम सलाम थो मोकिले, उन जे वजूद ते हज़रत जिब्राईल सलाम थो मोकिले। त इन ई तव्हांखे ॿुधाईंदी हलां बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फ़रमाइनि। ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो त हिन दुनिया में जेके औरतूं आहिनि अज़ीम तरीन ऐं बाफ़ज़ीलत तरीन, उहे 4 औरतूं आहिनि। पहिरीं कहिड़ी औरत आहे? रसूल ख़ुदा फ़रमाइनि था पहिरीं औरत जेका आहे उहा बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे। ऐं ॿी औरत जनाब आसिया आहे जेका फ़िरौन जी ज़ौजा हुई। ऐं टी औरत जनाब मरियम आहे। ऐं चौथी औरत जेका आहे उहा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा आहे। त ख़तमी मर्तबत अलाह जो जेको नबी आहे, रहमत लिल आलमीन आहे, ॿिन्ही जहाननि जे लाइ जेको रहमत आहे, उहो ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो त हिन दुनिया में जेके बहितरीन ऐं अफ़ज़ल तरीन औरतूं आहिनि इहे 4 आहिनि। पहिरीं ख़दीजा, ॿी आसिया, टी जनाब मरियम ऐं चौथी जनाब फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा। त नाज़रीन, असां ॾिसंदा हलूं त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त चंद हस्तियुनि लाइ ख़ुदावंदे आलम जन्नत में बशरत ॾिनी आहे। उन्हनि मां हिकिड़ी हस्ती जनाब ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे, जंहिंजे बारे में ख़ुदावंदे आलम बेशारत ॾेई करे फ़रमाए थो त ऐं मुहम्मद, ख़दीजा जे लाइ जन्नत में हिकु महल ठहियलु आहे। उन महल जी जेका छत आहे उहा सोन सां ठहियलु आहे ऐं उन जा जेके सुतून आहिनि उहे याकूत जा ठहियलु आहिनि। त नाज़रीन, ही हिकु अहिड़ी बुलंद हस्ती, छो भला ख़ुदावंदे आलम बीबी ख़दीजा कुबरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में अहिड़ियूं बशारतूं ॾिए थो? छाजे करे? ॾिसंदा हलूं त जेका बीबी जी अफ़ज़ल तरीन जेका ख़ुसूसियत आहे उहा इहा आहे त जॾहिं बीबी जो निकाह हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सां विधो थो वञे त उन वक़्तु बीबी पंहिंजो पूरो माल, पंहिंजी पूरी मिल्कियत
ख़तमी मर्तबत जे क़दमनि में रखी थो छॾनि ऐं इहो ई फ़रमाइनि थियूं त ऐं मोहम्मद ही जेका मिल्कियत आहे, ही जेका दौलत आहे, इहा दौलत तुंहिंजे मथां ऐं इस्लाम जे मथां क़ुर्बान आहे। अञा जेके असांखे रवायतूं मिलनि थियूं उहे ॿुधाइनि थियूं त जनाबे ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा खे तमामु जेका तकलीफ़ ऐं शिदत जेका थी उहा शौब अबी तालिब में जॾहिं मके वारनि बाइकाट करे छॾियो, जॾहिं मके वारनि इहो ई चयो त जेको मोहम्मद पैगाम खणी थो अचे इन पैगाम खे केरु ॿुधे न, केरु अमल न करे ऐं मोहम्मद जे चए ते केरु न हले ऐं मोहम्मद सां केरु तिजारत न करे, केरु पंहिंजो सामान न ॾिए उनखे न उन खां वठे। त उन वक़्तु जनाबे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहलो अयाल सां ऐं मुस्लमाननि सां गॾिजी शौब अबी तालिब में रहिया। रवायतूं ॿुधाइनि थियूं त उन में 3 साल रहिया जिते उन्हनि खे बुख ऐं उन जो सामनो करणो पियो ऐं उते उन्हनि खे पननि ते ऐं पतनि ते गुज़ारो करणो पियो। ख़ुदावंद आलम ख़ुदि बिशारत ॾिए थो, छा थो फ़रमाए त कुझु अहिड़ियूं चंद हस्तियूं आहिनि जिन्हनि जे लाइ ख़ुदावंद आलम बेहिश्त में नहर ऐं उन्हनि जे लाइ महल ठाहे छॾिया आहिनि। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि था, फ़रमाइनि था त हिकु उन्हनि हस्तियुनि मां बीबी ख़दीजा आहे जंहिंजे लाइ ख़ुदावंद आलम जन्नत में महल ठाहे छॾियो आहे ऐं उन मां हिकु नहर जारी आहे जंहिं नहर जे अतराफ़ में कुझु दरख़्त फुटियल आहिनि, कुझु वण फुटियल आहिनि, उहे वण सरसब्ज़ ऐं समरदार आहिनि। त रवायतूं ॿुधाइनि थियूं त उन जेके दरख़्त आहिनि, जेके समरदार आहिनि, उन्हनि मां मुराद उहे इमाम आहिनि जेके 12 इमाम आहिनि। त नाज़रीन इन ई ॻाल्हि खे अञा तव्हांजे साम्हूं बीबी ख़दीजा कुबरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में वाज़े कंदी हलां त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मुंहिंजे इस्लाम जहिड़े मज़हब दीन खे कंहिंजे माल बि एतिरो फ़ाइदो नाहे पहुचायो जेतिरो बीबी ख़दीजा कुबरा सलामुल्लाह अलैहा जे माल फ़ाइदो पहुचायो। त ॾिसंदा हलूं त इन ॻाल्हि खे अञा खोले करे पेश कयां त रसूल ख़ुदा इहो बि फ़रमाइनि था त बीबी ख़दीजा कुबरा सलामुल्लाह अलैहा जे जेतिरे क़दुरु माल फ़ाइदो पहुचायो दीन खे, एतिरे क़दुरु मौला अली जी ज़ुल्फ़कार बि दीन खे फ़ाइदो पहुचायो आहे। जहिड़े तरीक़े सां अली खंदको ख़ैबर में दीन खे बचाए थो, अहिड़े तरीक़े सां बीबी ख़दीजा कुबरा सलामुल्लाह अलैहा दीन खे बचाइनि थियूं। कहिड़े तरीक़े सां शौब अबी तालिब जे 3 सालनि में बुख ऐं उन खे बर्दाश्त करे उते रही करे बि दीन जी हिफ़ाज़त ऐं दीन जे रहबर मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत कनि थियूं। उहा बीबी ख़दीजा जंहिंजी ख़िदमत करण लाइ ख़ुदि घर में कनीज़ूं मौजूदु हुजनि, उहा बीबी जॾहिं मोहम्मद सां निकाह करे थी वञे त ख़ुदि पंहिंजे हथनि सां घर जो कमु थी करे ऐं ख़ुदि पंहिंजे हथनि सां मानी पचाए करे मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिए थी। उहा बीबी जंहिंजे चादर खे खणण वारियूं पोयां कनीज़ूं हुयूं ऐं उहा बीबी जेका उन ख़ानदान सां वास्तो रखंदी जेका ख़ानदान खानाए काबा जो निगहबान हुयो। त नाज़रीन उहा बीबी जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह करे थी वञे त ख़ुदि घर जा कम थी करे ऐं ख़ुदि मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत थी करे। अञा इन ॻाल्हि खे थोरो तव्हांजे साम्हूं खोले करे बयानु कयां त बीबी ख़दीजा कुबरा सलामुल्लाह अलैहा जेका पंहिंजो मालो दौलत रसूल ख़ुदा जे ख़िदमत में पेश थियूं कनि त रसूल ख़ुदा छा था फ़रमाइनि त हिन दीन खे जेतिरो मनफ़त, जेतिरो फ़ाइदो ख़दीजा जे माल पहुचायो आहे एतिरो फ़ाइदो कंहिं जे माल नाहे पहुचायो, न ई कंहिं खां एतिरो फ़ाइदो दीन इस्लाम खे पहुतो आहे। इन ई लिहाज़ खां ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद जी सूरह रहमान में फ़रमाए थो हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, छा एहसान जो बदिलो एहसान खां अलावा कुझु आहे? त ख़ुदावंद आलम कहिड़ी ॻाल्हि ॾांहुं इशारो करे ॿुधाए थो? इन ई ॻाल्हि ॾांहुं त ख़दीजा जहिड़ी हस्ती पंहिंजे माल मिल्कियत दौलत खे न दीन इस्लाम जे मथां क़ुर्बान थी करे। त नाज़रीन जेको इंसान पंहिंजे माल जे लाइ पूरी ज़िंदगी विञाए थो, पंहिंजी मिल्कियत खे ठाहिण लाइ पूरी ज़िंदगी कोशिशि थो करे, पंहिंजी जान जी बि परवाह नथो करे, अञा बि पंहिंजी जान खे मिल्कियत जे मथां माल जे मथां क़ुर्बान करण लाइ तयारु हूंदो आहे,
पर ॾिसंदा हलूं त ख़दीजा उहा हस्ती आहे जेका पंहिंजे जान माल जो परवाह नथी करे, पंहिंजे जान खे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में वक़्फ़ थी करे छॾे ऐं पंहिंजे मिल्कियत खे, पंहिंजे माल खे दीन इस्लाम लाइ वक़्फ़ करे थी छॾे। त नाज़रीन, जेका कुरैश जी जेका सरदारन आहे बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा, जंहिंजो वालिद रवायतूं ॿुधाइनि थियूं त ख़ालिद बिन असद आहे ऐं जंहिंजी वालिदा फ़ातिमा बिनते ज़ाहिदा बिन असम आहे। ॿई कुरैश जे ख़ानदान मंझि आहिनि, यानी केरु बीबी ख़दीजा जो जेको वालिद आहे ऐं बीबी ख़दीजा जी जेका वालिद आहे, ॿई कुरैश जे ख़ानदान मंझि आहिनि ऐं बीबी ख़ुदि कुरैश जी सरदारन आहे। त नाज़रीन, ही माहे मुबारक रमज़ान जंहिंजो ही अशरो रहमतनि वारो अशरो हुयो, जंहिंमें ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदन ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल करे थो। इन अशरे जी जेका अॼु 10 तारीख़ आहे, जंहिं ते बीबी ख़दीजा जी वफ़ात आहे, उन ख़दीजा जंहिं पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजो मालो दौलत इस्लाम ते क़ुर्बान कयो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी खे इस्लाम लाइ वक़्फ़ करे छॾियो, पंहिंजे ख़िदमतनि खे मुहम्मद अरबी लाइ वक़्फ़ करे छॾियईं। त नाज़रीन, उन जी जॾहिं रहलत थिए थी, रवायतूं ॿुधाइनि थियूं त हिन माह मुबारक रमज़ान जे 10 तारीख़ ते जॾहिं बीबी इन शोबे अबी तालिब खां निकिरी थियूं अचनि त उन वक़्तु बीबी जी रहलत थिए थी, बीबी बीमार थियूं वञनि, बीबी जी जेका मर्ज़ आहे, तकलीफ़ आहे, उहा शिदत वठी थी वञे। जॾहिं बीबी जी रहलत थी थिए त जॾहिं रसूल ख़ुदा बीबी जे जनाज़े खे दफ़नाइण लाइ खणी था वञनि त उन वक़्तु रवायतूं ॿुधाइनि थियूं त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि बीबी जे क़बर जे अंदरि घिरी करे, उन क़बर में अंदरि घिरी ॾिसी करे पोइ ॿाहिरि निकिरनि था ऐं बीबी खे उन क़बर में दफ़नाइनि था। त नाज़रीन, ही ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा उहा बुलंद हस्ती आहे जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई फ़रमाइनि था त आइन ख़दीजा, आइन ख़दीजा, आइन मसलु ख़दीजा, त केरु थी सघे थो ख़दीजा जहिड़ो, किथे आहे ख़दीजा ऐं केरु ख़दीजा जे मिसल थी सघे थो। यानी ख़तमी मरतबत ख़ुदा जो हबीब, ख़ुदा जो नबी ख़दीजा जे बारे में ईअं थो फ़रमाए त ख़दीजा जहिड़ो, ख़दीजा जो मिसल केरु नथो थी सघे। ऐं रवायतूं इहो बि ॿुधाइनि थियूं त जॾहिं बीबी ख़दीजा हिन दुनिया मां वञनि थियूं त उन वक़्तु अलाह जो हबीब फ़रमाए थो त ही जेको साल आहे, ही आमुल हुज़न आहे, छो जो इन ई साल में हज़रत अबू तालिब जी रहलत थिए थी। त उन खां 1 महीनो 5 ॾींहं खां बाद में बीबी ख़दीजा सलामुल्लाह अलैहा जी रहलत थिए थी। उन ई साल खे रसूल ख़ुदा आमुल हुज़न जो नालो ॾियनि था। आमुल हुज़न यानी छा? ॾुख ऐं ग़म वारो साल, जंहिं साल रसूल ख़ुदा खे ग़म ऐं ॾुख जो मुनाज़िरो ऐं उन सां मुंहुं ॾियणो पियो। त नाज़रीन, बीबी ख़दीजा जी जेका रहलत थिए थी त पोइ बाद में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई त फ़रमाइनि था त ख़दीजा जहिड़ो न ई केरु आहे, न ई उन जहिड़ो केरु थी सघे थो। त नाज़रीन, हीउ जेको माह मुबारक रमज़ान आहे, जंहिं जे ही जेको ॾहाको हुयो, यानी पहिरीं खां वठी करे 10 ताईं ख़ुदा जे रहमतनि जा ॾींहं हुया, जिन्हनि ॾींहंनि में जेके रोज़ेदार हुया, जेके ख़ुदावंद आलम जे हुकुम सां रोज़ो रखनि पिया, जेके ख़ुदा जे हुकुम ते अमल करे इबादतूं अंजाम ॾियनि पिया, क़ुरान जी तिलावत कनि पिया, उन्हनि इंसाननि ते, उन्हनि मोमिननि ते ख़ुदावंद आलम जी रहमत वसंदी हुई ऐं वसंदी रहंदी आहे माह मुबारक रमज़ान में। त जेकॾहिं असां ॾिसंदा हलूं त ही अगरि 10 जो तारीख़, 10 जो ॾींहुं गुज़री थो वञे त उन खां बाद में जेको माह मुबारक रमज़ान जो ॾहो शुरू थो थिए त उहो मग़फ़िरत जो ॾहो हूंदो आहे। यानी 11 खां वठी करे जेको 20 ताईं जेके ॾींहं हूंदा आहिनि, उन में इंसाननि जा गुनाह माफ़ थींदा आहिनि। जेके पहिरीं खां वठी करे इंसान आमाल कया, उन्हनि नेक आमालनि जी वजह सां, उन्हनि रोज़नि जी वजह सां, उन्हनि जे सवाब जी वजह सां जेके इन इंसान जा गुनाह आहिनि, उहे हिन ॿिए ॾहाके में, ॿिए अशरे में इंसान जा गुनाह माफ़ थियनि था। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त ही माह मुबारक रमज़ान, जंहिंमें ही फ़ज़ीलतनि ऐं बरकतनि वारो महीनो, जंहिंमें ख़ुदावंद आलम आसमानी कुतुब नाज़िल करे थो ऐं जंहिंमें ख़ुदावंद आलम इंसाननि ते रोज़ा फ़र्ज़ करे थो। हिन ई माह जे 10 तारीख़ ते बीबी जी जेका वफ़ात आहे, उहा बीबी जंहिं इस्लाम जे लाइ क़ुर्बानी ॾिनियूं, जंहिं इस्लाम जी ख़िदमत कई,
एतिरे क़दुरु जो बीबी जॾहिं आख़िरी लम्हात बीबी जा गुज़रनि पिया त बीबी बुख ऐं उञ ते उहे पंहिंजा ॾींहं गुज़ारे पई। ऐं रवायतूं इहे ॿुधाइनि थियूं त उन वक़्तु बीबी रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु पतनि ते पननि ते गुज़ारो कंदियूं हुयूं, यानी एतिरे क़दुरु पंहिंजे दौलत, पंहिंजो माल, पंहिंजी मिल्कियत इस्लाम जे मथां क़ुर्बान थियूं करे छॾनि ऐं आख़िर में पाण बुख ऐं उञ ते रही करे ज़िंदगी बसर कनि था एसि ताईं जो बीबी बीमार रही करे ऐं हिन दुनिया मां हली थियूं वञनि। त नाज़रीन, हिन माही मुबारक रमज़ान में जंहिंमें इंसान अगरि रोज़ो रखे थो त उन रोज़े जी वजह सां ख़ुदावंद आलम इहो थो फरमाए त ऐं इंसानो तव्हां रोज़ो रखो था, तव्हांजे वात मां जेका बदबू थी अचे त उहा मूंखे मुश्क खां वधीक पसंदि आहे, मूंखे मुश्क खां वधीक नज़दीक आहे मुंहिंजे ऐं मूंखे पसंदि आहे, वणंदी अहिड़ी ख़ुशबू आहे। त नाज़रीन, हिन माही मुबारक रमज़ान में इंसान रोज़ो रखी करे अगरि सुम्ही थो रहे त उनजो सुम्हण बि इबादत आहे। अगरि इंसान हिन में महीने में साह थो खणे त उनजो साह खणणु तस्बीह में शुमारु आहे, छो जो हीउ बाबरकत ऐं फ़ज़ीलतनि वारो महीनो आहे। हिन महीने में अगरि इंसान हिकु नेकी कंदो आहे त उनजो डबल ऐं ॿीणो सवाबु मिलंदो आहे ऐं अगरि हिकु बुराई कंदो आहे त उनजो ॿीणो गुनाह मिलंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त हिन माही मुबारक रमज़ान जूं जेके रातूं आहिनि उहे ॿियनि महीननि जे रातुनि खां अफ़ज़ल आहिनि। हिन महीने जा ॾींहं ॿियनि महीननि जे ॾींहंनि खां अफ़ज़ल आहिनि ऐं हीउ महीनो ॿियनि महीननि खां अफ़ज़ल ऐं ॿियनि महीननि जो सरदार आहे। जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम जो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी थी करे सभिनी नबियुनि जो सरदार आहे, अहिड़े तरीक़े सां ही माह मुबारक रमज़ान भले साल जे विच में अचे तॾहिं बि ही महीननि जो सरदार आहे। छो सरदार आहे? इन जे करे जो ख़ुदावंद आलम ही महीनो पंहिंजे बंदनि खे पाण वटि अचण जो रस्तो ॾेखारींदो आहे। हिन महीने में ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि जा गुनाह बख़्शिश ॾींदो आहे। हदीसनि में मिले थो त इन ई महीने में ख़ुदावंद आलम जहनुम मां केतिरा ई पंहिंजा बंदा आज़ादु करे थो छॾे ऐं इन ई महीने में शैतान जहिड़े मलऊन इब्लीस खे ज़ंजीरनि में जकड़े थो वञे। त नाज़रीन इकराम, हिकु दफ़ो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबनि खे फ़रमाइनि था त छा मां तव्हांखे हिकु अहिड़ो अमल ॿुधायां जंहिंजे वजह सां तव्हां खां शैतान एतिरो परे हलियो वञे जेतिरो मग़रिब ऐं मशरिक़ में फ़र्क़ु आहे ऐं इन्हनि जे दरमियान में जुदाई आहे। त उन वक़्तु सभिनी साहिबनि चयो त या रसूल अल्लाह, बेशक तव्हां असांखे ॿुधायो। त ख़तमी मर्तबत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में ॿुधाइनि था त अगरि तव्हां रोज़ो रखो था त इहो रोज़ो रखणु शैतान जे मुंहं खे कारो करे थो छॾे ऐं शैतान तव्हां खां परे भॼी थो वञे। जहिड़े तरह इन मग़रिब ऐं मशरिक़ में फ़ासिलो आहे, जुदाई आहे, एतिरे क़दुरु तव्हां खां शैतान परे थी थो वञे। त नाज़रीन किराम, माही मुबारक रमज़ान जंहिंमें इंसान ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, हदीसनि में इहो बि मिले थो त इंसान अगरि रोज़ा रखे थो त इंसान में ख़ुलूस पैदा थिए थो, इंसान में इख़लास अचे थो, त इंसान हर अमल पंहिंजे परवरदिगार लाइ ख़ुलूस नियत सां करे। ॾिसंदा हलूं त इंसान कोई बि अमल कंदो आहे, अगरि नमाज़ पढ़ंदो आहे या कंहिंखे सदको ॾींदो आहे त सभिनी अमलनि में इंसान ॾेखाव करे थो सघे, रियाकारी करे थो सघे, पर ही वाहिद रोज़ो हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंमें इंसान ॾेखाव नथो करे सघे। जेको रोज़ो इंसान रखे थो त उहो ज़ाहिर नथो थिए, छो जो उहो इंसान रोज़ो रखे थो, खाइण पीअण पंहिंजो बंदि थो करे, त कंहिं इंसान खे ख़बर नथी पवे त छा ही लिके करे बि कुझु खाए थो या नथो खाए, या ज़ाहिरनि बि कुझु खाए थो या नथो खाए। केरु इंसान उनखां वाक़िफ़ु न आहे, बल्कि ख़ुदावंद आलम उनखां वाक़िफ़ु आहे। इन जे करे ख़ुदावंद आलम हदीस कुदसी में फ़रमाए थो त असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। छो ख़ुदावंद आलम हिते ईअं थो फ़रमाए? रोज़े जे बारे में छो थो फ़रमाए? नमाज़ जे बारे में ख़ुदावंद आलम ईअं नथो फ़रमाए, ज़कात जे बारे में ईअं नथो फ़रमाए त रोज़ो नमाज़ मुंहिंजे लाइ आहे, ज़कात मुंहिंजे लाइ आहे, हज मुंहिंजे लाइ आहे। फ़क़ति रोज़े जे लाइ ख़ुदावंद आलम छो थो ईअं फ़रमाए? त नाज़रीन, ख़ुदावंद आलम
इन जे करे फरमाए थो त हीउ रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, जेको बि इंसानु रोज़ो रखंदो त उनखे इन रोज़े जो अजर सवाब मां अता कंदसि। इन जो सवाब ऐं अजर उन बंदे खे मां अता कंदसि ऐं इन जो सवाब जॾहिं उहो बंदो आख़िरत में ॾिसंदो त उहो ख़ुशि थी वेंदो ऐं इहा ई इल्तिजा इंसानु कंदो त ऐं काश के असांजे ज़िंदगी में इहो पूरे साल रमज़ान ई हुजे हा ऐं माह मुबारक रमज़ान जा रोज़ा रखूं हा। त नाज़रीन किराम, असां ही माह फ़ज़ीलत, माह बरकत ऐं माह रहमत में जंहिंमें असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि ऐं जंहिंमें असांखे कलाम पाक जी तिलावत जो शरफ़ थो हासिलु थिए। हदीसूं ॿुधाइनि थियूं त अगरि हर शइ लाइ ॾिठो वञे त बहार हूंदो आहे, अहिड़े तरीक़े सां क़ुर पाक लाइ बहार रमज़ान आहे, छो जो क़ुर पाक जी तिलावत माह मुबारक रमज़ान में घणी कई थी वञे। त नाज़रीन किराम, ख़ुदावंद आलम खां आख़िर में इहा ई दुआ आहे त ख़ुदावंद आलम असांखे हिन माह फ़ज़ीलत, माह रहमत में असांखे कलाम पाक जी हक़ीक़ी नमूने सां तिलावत करण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं उन कलाम पाक जे तर्जुमे ऐं तफ़सीर ते गौर फ़िक्र करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। त ॾिसूं त ख़ुदावंद आलम इन कलाम में असांखे छा थो चए, छा थो फ़रमाए ऐं छा जो हुकुम थो ॾिए। ऐं ख़ुदावंद आलम खां इहा ई दुआ आहे त ख़ुदा हिन माह रमज़ान में असांखे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ इनायत करे त जीअं असां ख़ुदावंद आलम जो उहो शरफ़ हासिलु करे ख़ुदावंद आलम जे क़रीब थी सघूं। नाज़रीन, असांजो अॼोको ही प्रोग्राम शान बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा जे हवाले सां हुयो। असां नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। इन जे लाइ असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।